बाद में इंतजामिया शहर में थियल हदखलनि 3 ॾींहनि अंदरि ख़त्म करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। मुख़्तियारकार यासिन मुस्तफ़ा चांडियो जो चवणु आहे त 3 ॾींहनि अंदरि हदखलियूं न हटाई वयूं त कार्रवाई कई वेंदी। संदसि चढ़ो त हदखलियूं कंदड़नि ख़िलाफ़ केस बि दाख़िल कराया वेंदा। नाज़रीन, अहम ख़बर खे ॾियूं पिया नसीराबाद खां। नसीराबाद में इंतजामिया शहर में थियल हदखलियुनि खे 3 ॾींहनि अंदरि ख़त्म करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। मुख़्तियारकार यासिन मुस्तफ़ा चांडियो जो चवणु आहे त 3 ॾींहनि अंदरि हदखलियूं न हटाई वयूं त कार्रवाई कई वेंदी। संदसि चढ़ो त हदखलियूं कंदड़नि ख़िलाफ़ केस बि दाख़िल कराया वेंदा। अवां नाज़रीन आगाही ॾियूं पिया नसीराबाद में इंतजामिया शहर में थियल हदखलियुनि खे 3 ॾींहनि अंदरि ख़त्म करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। तफ़सील लाइ राब्तो कयो आहे सिटी न्यूज़ रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी सां। अल्लाह बख्श, अपडेट कजो इन हवाले सां। जी बिल्कुल, नसीराबाद में हदखलियूं हटाइण लाइ सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान के हुक्म से मुहिम शुरू कई हुई। इन सिलसिले में मुख्तियारकार नसीराबाद यासिन मुस्तफ़ा चांडियो के ये अख्तियारात दिना विया आहिनि त हू नसीराबाद तालुके अंदर ऐं ख़ासि तौर ते नसीराबाद शहर अंदर जेके हदखलियूं थियल आहिनि दुकानदारनि कयूं आहिनि या जेके दुकान ॿाहिरि निकितल आहिनि उन्हनि जा धिका ॿाहिरि निकितल आहिनि उहे समूरा ॾाठा वञनि। ऐं अहिड़ी आगाही मुख्तियारकार नसीराबाद यासिन मुस्तफ़ा चांडियो पंहिंजे अमले सां गॾु लाउड स्पीकर ज़रिए अॼु खां मुहिम शुरू कई आहे। उन ते ऐलान कयो वियो आहे त समूरा माण्हू जिन जिन जी हदखलियूं थियल आहिनि उहे 3 ॾींहनि जे अंदरि पंहिंजूं हदखलियूं पाण मुराद हटाए छॾनि। ॿी सूरत में सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जेके अहकामात जारी कया आहिनि उन्हनि तहत समूरनि हदखलियूं कंदड़नि ख़िलाफ़ एफआईआर दाख़िल करे खेनि जेल मोकिलियो वेंदो ऐं उन्हनि जी सज़ा जेका हूंदी उहा 3 खां 4 साल थी सघे थी। हुन इहो ॿुधायो त न रुॻो शहर मां हदखलियूं हटाइण लाइ इहा मुहिम शुरू थींदी पर क़ब्रिस्ताननि ते जेके कब्ज़ा थियल आहिनि, सरकारी इमारतुनि ते, सरकारी प्लाटनि ते जेके कब्ज़ा थियल आहिनि उन्हनि ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वेंदियूं ऐं मथां एफआईआर दाख़िल कयूं वेंदियूं। हुन ॿुधायो त 3 डिसंबर ॾींहुं असां डेडलाइन ॾिनी आहे ऐं कब्ज़ा कंदड़नि कब्ज़ा ख़तम न कया त असीं एफआईआर दाख़िल करण जो सिलसिलो शुरू कंदासीं ऐं समूरनि कब्ज़ाखोरनि खे गिरफ़्तार करे जेल मोकिलियो वेंदो। हुन जो त अहिड़ो हुकुम असांखे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जी तरफ़ां जारी थियो आहे जंहिं ते असांखे अमल करणो आहे ऐं असांखे रोज़ानी जे बुनियाद ते अदालत सबूरीअ खे रिपोर्ट बि ॾियणी आहे त असां केतिरी संदनि जारी कयल हुकुमनि ते कार्रवाई करे चुका आहियूं। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अल्लाह बख्श तफ़सील ॾियण जे लाइ।